बाबा साईं कहिड़ियूं था फसलनि जूं ॻाल्हियूं पुछो। कम त असुल असांखे टांडा ॾेई छॾिया आहिनि। हिन चकर पंहिंजे कम जो रेट 305 रुपया हुयो। असां भरोसो कयो त शायदि 400 रुपए ते खपाईंदासीं। हाणे जो खणी त 250 ते वञी बीठो। गर्मियूं अचियूं आहिनि, हिन टाइम ताईं पंहिंजो कम त नथो निकिरे। तूं दिलि न लाए, पोइ बि अलाह जो शुक्र आहे कम त गंज आहे। ऐं हा मुंशी, मूंखे हर हाल में हिन कमंद जे फसलों मूंखे डबल डोर गाड़ी वठणी आहे। जीअं वणे तीअं हारनि जा वञी हिसाब किताब कजां, पर मूंखे पैसा बचाए ॾिजां। बाबा साईं जी तव्हां हुकुम कंदो न ईअं ई थींदो। पर बाबा साईं हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे, ईअं न थिए जो हिसाब किताब दौरान को हारी अची तव्हांखे मुंहिंजी शिकायत ॾे त बेरी आउं बि बछड़े वाला आहियां, मुंहिंजो ख्यालड़ो करियो। जी तूं को फिक्र न कर, शिकायत मूं ॾे ईंदी न, बस मूंखे सिर्फ़ हिन फसल में गाॾी खपे बस। अस्सलाम वालेकुम बाबा। कर ख़बर बाबा, खेर में अचण थियो आहे। बाबा साईं मुझो अबो सख्त बीमार आहे, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। बाबा साईं मूंखे ₹1 रुपया ॾियो, मां वञी बाबे जो इलाज करायां। बाबा बीमार आहे, पैसनि जी सख्त ज़रूरत आहे। अरे बाबा मां ते पैसा पोखिया थो छा? हर टाइम तूं किन्नू मुंहुं खणी मुड़ी ईंदो आहीं, पैसा खपनि। छा कोई त मुंहिंजे मोट पैसनि जी फैक्ट्री आहे? मुंशी जी बाबा साईं कर ख़बर हिन जे फसल जो छा हिसाब किताब आहे? कुछ पैसा बचे अथसि या अगर खाते में पूरो आहे? बाबा साईं हींअर ई तव्हांखे ॿुधायां थो। बाबा साईं ॾियो मुंहुं। हिन जे पीउ 1,70,000 मूंखां अॻु खाधी खाई छॾिया आहिनि। ऐं अॻे कणिक जे फसल मां अधो अनु खणी वियो। हींअर हिन ॾे बकाया तुंहिंजी 2,77,310 रुपया आहे। ॿुधई, तुंहिंजी बचत त ठहियो, पर तोड़े बकाया थिए यार। तूं कर्ज़ी थी चुको आहीं, अञा तूं पैसा वठण आयो आहीं। बाबा साईं तव्हां जो कर्ज़ टको टको करे लाहींदासीं। हींअर ॿेली ख़ुदा जो वास्तो अथव, हींअर मुंहिंजी महल कयो, मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजो बाबा बीमार आहे, मुंहिंजो अबो बीमारी जे बिस्तर ते मौत सां जंग लड़ी रहियो आहे। बाबा ख़ुदा जे वास्ते मूं मिस्कीन जी मदद कयो। बाबा मुंशी तव्हां न मुंहिंजे रह सघे चओ, मुंहिंजे बाबा जी मदद कयो, असां ग़रीब जी मदद कयो। बाबा अरे छोकरा मुंशी छा करे? पिणे ॾे 2.5 लाख रुपया अॻे ई कर्ज़ रहियो पियो। मां छा जी शुमारे सघियां? रह सके पाण चो, जेकर रह सके अचे थो त तोखे ॾे, न त हलियो वञ माठड़ी करे। पैसा वठण आयो आहे। बस मुंशी बस, वधीक बकवास न कर। छोरा तूं मूंखे परेशान करे रहियो आहीं। बाबा साईं मां परेशान तव्हांखे नथो कयां। बाबा अबे त मूंखे चयो वॾे में वॾे 2 लख असांजा पिया आहिनि। बाबा बकवास, तुंहिंजे पीउ कहिड़ो कमायो हो जो मूंखे 2 लख ॾींदा अथसि? तुंहिंजे साम्हूं मुंशी हिसाब कयो आहे त तूं 2.5 लख जो कर्ज़ी आहीं, वरी भाई बकवास पियो करी। हाँ ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। मुंशी तूं रह सघे सम्झाए। मुंशी सॼी ज़िंदगी बाबे तव्हांजी गुलामी कई आहे। ख़ुदा जे वास्ते तव्हां रह सघे सम्झायो। अरे छा रे मां बोतार खे सम्झायां? छा ही किताब खुलो आहे जेते पिणे ॾे 2.5 लाख रुपया कर्ज़ रहियो पियो आहे? ऐं वरी वती दो जेका तो पंहिंजी ड्रामेबाज़ी कंदो तो अबे जी बचत आहे 2 लाख रुपया। छा जहिड़ी पिणे जी बचत आहे? अभी त मूंखे चयो मुंशी ख़ुदा जो वास्तो पिणे खे मोकिल हल जान छा कौन सुधरंदे? हाँ कहाँ सुधरंदे तूं? हाँ अली ना बाबा ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे बाबे जी ज़िंदगी जो सवाल आहे। हले ना मूंखे मदद
कमिणो कंहिं जाइ जो ॿुधार साईं वॾो आयो पैसा वठण बकाया